शैतान जो बंद हो त पो भी खीर में पानी केर पो मिलाए। शैतान जो बंद हो तो वो सागी बाजारन में शैतान गिरियों केर पो करे। शैतान जो बंद हो तो पो भी जेके यतीम मिस्कीन रोवारे पा उहे केर पो रोवारे। माना जन त शैतान पंजे औलाद के चयो त मां महीनो आराम कया तहां अचो मुखो वधिक कम के पटिजो। अब शैतान छा चयो त मां महीनो कंदुम आराम तहां वरी औलाद भी चयोस बाबा तू गणती न कजाए इंशाअल्लाह तोखे हथियूं दुआ दींदा तोखे बददुआ न दींदा। अब उन्हनि छा चयो हथियूं तोखे दुआ दींदा बददुआ न दींदा। अल्लाह से इंशाअल्लाह बाज फरमाए रमजान मुबारक जे महीने में जेके मस्जिद जो रौनकूं जेके तरावियन जो रौनकूं हुयूं इफ्तारन जो रौनकूं हूं सहरन जो जेके रौनकूं हूं उहे सभई हली वई। वो किन रब के राजी कयो किन रब के नाराज कयो। अल्लाह सही शन तवा असा खां उहे अमल कराए जेमें अल्लाह भी राजी अल्लाह जो रसूल भी राजी। जेमें अल्लाह भी राजी अल्लाह जो रसूल भी राजी। अन्या असां जो वशू डारियूं थी वयूं चवंदा उसे खबर ना है त अल्लाह अलाए केरन गालन में राजी। हवाई लोग असां पको करे छडियो अशू डारियूं थी वई पर अन्या या खबर ना है त अल्लाह अलाए केरन कमन में राजी आ। या खबर पवे थी तो फलाणो अन्न 100 रुपयो मथे तो वटे फलाणो 100 रुपयो घट तो वटे या खबर पएस थी। फलाणे जो सौदो सही आ फलाणे जो सौदो सही ना है या खबर पवेस थी। ज़ाल जे करे पी मां सा न ॻाल्हाइबो आ या खबर न था ॻाल्हायो। मां तकीर सख्त न कंदुमि मिड़ा हिक ॿिए सां हुजत हा या खबर पएस थी त ज़ाल जे दब जे करे पी मां सा न ॻाल्हाइबो पर इनके इया खबर न पई त अल्लाह अलाए केड़न ॻाल्हियुनि में राज़ी आ अल्लाह अलाए केड़न ॻाल्हियुनि में नाराज़। ये समझे तो त ज़ाल के पर्दे जे लाइ चवां थो त ज़ाल नाराज़ थी थिए इया खबर पवेस थी। अब इया खबर पएस थी त ज़ाल के पर्दे लाइ चवां थो त ज़ाल नाराज़ थी थिए बाक़ी इया खबर नथी पवे त अल्लाह अलाए केड़न ॻाल्हियुनि में राज़ी। सब कुछ खबर आहे सजी खबर आहे जावा सब कुछ खबर आहे सजी खबर आहे पर असां जी यारी आ पक्की शैतान सा वो शैतान नथो चवे त हे मुसलमान कुरान वारो दगो असां जी यारी कैसा है बाबा। असां जी यारी शैतान सा हिय सो लानतू कंदा से शैतान ते पर कम वरी भी ये लानतू कंदा से पर कम वरी भी उन वारा होंदा चेबो त असां उन सां फिटल ज्यादा समझो असां 11 महीना माण्हुनि सां नाहक करे हराम खाई वरी जेकॾहिं भलारो महीनो असां गुज़ारे चऊं भले पार मदीने पाक में मके पाक में त माना 11 महीना जा गुनाह धोपी विया। ॻाल्हायो न था न हा था कयो न था कयो। असां जो इते परावा हक सक खाई यतीमन मिस्कीनन बेवान रनन ज़ालन जा समूरन जा ओड़े पाड़े जा हक खाई पी माउ के नाराज़ करे भेनरुन जा हक हिस्सा खाई पो असां वयासे रोज़े पाक ते वेठा से 10 ॾींहं इतिकाब त माना सब गुनाह धोपी विया। न मुंहिंजा सोना जेसतनी असां पक्का मुसलमान न थींदासे जेसतनी परावा खादल हक वापस न कंदासे सोरियल बना उनके मोटाए न दींदासे कब्जे कल जमीना कब्जे कल खाता मोटाए न दींदासे जेसतनी परावा हिस्सा न दींदासे तेसतनी असां जी इबादत कबूल अला गालायो न समझो ता उथंदे ही बंद ते गाल चढ़ी वई आ। आवा समझो ता उथंदे गाल चढ़ी वई आ बंद ते। हाँ मिठड़ा मिठड़ा वाइज भी थींदा मिठड़ा मिठड़ा वाइज भी थींदा पर कुछ अल्लाह शल बाज फरमा आमीन चो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साडा 1400 साल अग में केड़ा लफ्ज मुबारक फरमाया जेके सच्चा बीठा
महबूब मुस्तफा करीम फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो जो मस्जिदन जो हयाओ मस्जिदन जो अदब हलो वींदो। साईं फरमाइंदा मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो अबे अम्मा जो अदब हलो वींदो वडन जो अदब हलो वींदो नंदन ते बाज हली वींदी। महबूब जो हदीसां ॿुधंदा वञो याद कंदा वञो त जो महबूब साईं जेके जेके लफ्ज़ फरमाया जो समूरा असां जे मथों यार सच्चा बीठा। साईं जो हदीसां तो ॿुधाए कुरान अल्लाह जा न्यापा हदीस पाक मिठड़े मोहम्मद करीम जा न्यापा। महबूब मुस्तफा करीम फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो परावा हक घणा खाईंदा। परावा हक ॾाढा परावा हक नाराज़ न थी जाना त हीअं बि चवंदो आ पुछा कंदेसि हज घणा करे आयो आ उमरा घणा करे आयो आ। हज भी बुधाईंदई त 4-5 मां हज भी करे आयो आ 8-9 उमरा भी करे आयो आ। उमरन जो भी शौकीन हुंदो हजन जो भी शौकीन हुंदो पर जाच कंदेसि भेनुरन मां कंहिंखे हिस्सो न ॾिनो हूंदई। हजन जो शौकीन पर भेनुरन के हिस्सो। ओ मुसलमानो भला बुधायो त सही वाणन दे त नवीदासे वाणा था चवन असां जे मथा मेहनत न कयो पंहिंजे मुसलमानन ते मेहनत कयो जेके मुसलमान असां खां बि ॾाको टपिया था वाणा था चवन असां कलमो था न खणी जो इहो कलमो तव्हां मुसलमान खे सेखारियो त जेको पढ़ो था कलमो चएव छा थो कयो छा था। आवाज़ आई इहो सागो ई कलमो आ जेको मिठड़े अबू बकर पढ़ियो कि न अॼो को ॿियो आ। यो सागो ही कलमो आ जेको मिठड़े अबू बकर पढ़ियो मिठड़े उमर पढ़ियो मिठड़े उस्मान साईं पढ़ियो मुर्शिद अली साईं पढ़ियो। भला हे कुरान सागो या कि न मटजी उहो ही कुरान आ जंहिंजो हाफिज मिठड़ो अबू बकर सिद्दीक आ मिठड़ो उमर फारूक आ मिठड़ो उस्मान गनी आ मिठड़ो अली साईं आ। भला अल्लाह उन टेम ते जेको हुयो हाणे भी उहो या कि न मटा। थोड़ा सवाल समझंदो हल पो जवाब। अल्लाह सागो आ कि न मटा। कलमो भी सागो आ अल्लाह भी सागो आ कलामुल्लाह भी सागो आ। जैन नबी ते वे कलमो पा पढ़न बुधाए सागे ही नबी ते कलमो था पढ़ो या पाण बे ते था पढ़ो। नबी भी सब शे सागिया पर मटजी छा वियो आ ओ ये टुकरी मटजी ये छा मटजी वे टुकरी दिल वारी मटजी वई जैं दिल जे लाए महबूब मुस्तफा करीम सही फरमायो जे करे तुजी दिल साफ आ तुजी दिल में हसद ना है तुजी दिल में ब्याई ना है तकब्बुर ना है हिर्स ना है तुझी दिल व्याज दे पासे दे लड़ल ना है रुश्वत दे लड़ल ना है हराम दे लड़ल ना है तिया तुझी दिल तो के कुरान पाक दे वठी विंदी नमाज दे वठी विंदी मस्जिद दे वठी विंदी वर ये शयूं तुझे दिल के तुझे जिस्म के जन्नत दे वठी विंदी। अब आइए वरी काडे वठी विंदी मां तवा को बाटे अर्ज रखा भला जड़े जमदा हूं त पी मौजे जै टेम ते अम्मा जे पेट मो जमंदो आ बुधा त सही घणा पैसा गड्डो खणी इंदो आ। बारो जो जमंदो आ त पो बाग पई वारो 2-3 लख त खणी इंदो हुंदो न करोड़ो ऐं जतो ई कोन खणी इंदो अते खाली इंदो भला जडे जो वींदा हूं 2-3 लख त माइट ॾींदा हूंदा कि न। अदियो चवंदा त अॼु अबे जे मथो अजरक बि हरू भरू 5 सै जो ज़ियान अदियो पोयो छा चवंदा अबे जे मथो 5 सै जो हरू भरू अजरक ज़ियान ईंदे भी हथे खाली वींदे भी हथे खाली वरी बी भी नगाल ते नजर कर
जहें टेम ते ईंदो आ तैं टेम ते जेको लटो पाईंदो आ उनके खीसो न हूंदो थी जॾहिं वींदो आ तॾहिं भी कफन के खीसो न हूंदो आ न को नंढे हूंदे खीसो हुई न को कफन में खीसो भला तव्हां कब्र में कबट बबड़ त रखंदा हूंदो न जंहिंमें पैसा बेसा मरोम रखे न आवा न रखंदा उते जो वेचारो सॼी ज़िंदगी जो गॾे परावा सरावा रहड़े सरे भेनरुनि सेनरुनि न्याणियुनि जा हक़ यतीम जा हक़ रहड़े सरे उहे पैसा त गॾिजोसि न अवा हे पैसा जो खणो नी कब्र में खणी वञ न जंहिंजे करे जग जहान रोआरियई खणी वञ न कब्र में उते ये पैसा भी ओ मुसलमान याद रख जाए कब्र में न को कबट रखंदई न को बैंक वारो अकाउंट खोले ॾींदई भला जेके मलाइक हुंदा कब्र में मता उहे ॾिठल वाठल हुजन कंहिंखो फोन करायो मुंहिंजा लफ़्ज़ समझो था आवा भला जेके कब्र में हुंदा मलाइक मता ॾिठल वाठल हुजे मता मोली नसीर खे फोन कराया बाबा से मुंहिंजे ॻोठ जो थी मिड़ई पारत थी फोन थींदो सुञाणप हूंदी भला मता 2-3 रुपया वठी चवन ठीक आहे ॿीहर न कजाए हाणे सुम्ही प पैसा भी न हलंदा सिफारिश भी ऐं गॾु पैसा भी न रखंदा कफन में खीसो भी बाकी पोइ छाते वठे आवाज है ओ मुसलमानो अल्लाह सही शलवल मुखे अमल जी तौफीक अता फरमाए उन खां बाद में अवां के अमल जी तौफीक अता फरमाए दुख थींदो आ तॾहिं मुसलमान जे साम्हूं रड़ियूं कंदा ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम फरमायो मुंहिंजे उम्मत जे मथों अहिड़ो दौर ईंदो जॾहिं माण्हू 2 नंबर थी वेंदा अंदर जो हिकिड़ो ॿाहिरों ॿियो न महबूब जी हदीस आ अंदरों हिकिड़ो ॿाहिरों मां जेकॾहिं पुछा कयां जेके भी पाण में वेठा आहियूं हिक ॿिए ॾों अंदरों केतिरा ठरियल त मस्जिद में सॼी ॻाल्हि खुली आवाज़ है अल्लाह अकबर मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां महबूब जी हदीस ॿुधायां अल अखिल्लाउ फिल अलानिया वल आदाउ फिस्र महबूब मुस्तफा करीम फरमायो अंदरों त बरल हूंदा पर ज़ाहिर में ॿाहिरों ठरियल हूंदा महबूब सही फरमायो मुझे उम्मत जे मथों हिकिड़ो दौर ईंदो खैर ख्वाही हली वेंदी खैर ख्वाही हली वेंदी कोई भी कंहिंजो खैर ख्वाह न हूंदो भले तॾे में वेठा हुजो न कंहिंजे तज़ियत में बे जेरे खे त माफ़ न कंदासीं पर जंहिंजे तज़ियत ते आया आहियूं बस पाड़े जो कुल पढ़ूं सा बाक़ी हरामी ॾाढियूं आवाज छा चवंदा आहियूं ए कननि सां लफ़्ज़ ॿुधल आहिनि उहे तो मां ज़ूर ॿुधायां जेॾे कुल था पढ़ा चवनि बस आहे मिड़ई पाड़े जे लिहाज़ सां बाक़ी पढ़ण कुल पढ़ण जहिड़ो हेॾे ज़द कोन्हे पोइ तोरा कुल बि पतसि अरे मरहूम के माफ़ न तो करे त बाकी जेरन के तू पटका बदराई अल्लाह अकबर ओ मुसलमानो जे करे ये वाइद कनाऊ अल्लाह जो कलामुल्लाह मुझे सामो पयो आ चंगा भला मानू कावड़ जी विंदा चंगा भला मानू कावड़ जी विंदा सब आपे को निकरी विंदा पो वरी पर्ची लिखंदा सही हिते सभई नवा मुसलमान तव ॼण त रात जिब्राइल आयो कलमो ही रात पढ़ियो था आवा जिब्राइल रात आयो ने रात कलमो पढ़ियो अञा इनके लफ्ज़ भी पक्का अल्लाह असां दा चऊं त बस वाइद वो हुजे मोल साहब चए जुतिया सूदो जन्नत में ता सां लेखा ही न थींदा जेको खाओ पियो रड़ियो सड़ियो अॻिते हिसाब आहे कोन मता मुलन जे कूड़ ते लॻो हे काॾे अब ये सभई शयूं लिखला ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक तो बुधाया मिठड़े महबूब फरमायो मुझे उम्मत जे मथों एकड़ो दौर ईंदो राग साज आम थी विंदो राग साज ए मां वेठो काथे आ मुझे सामू छापियो रमजान शरीफ में ॾींहं जो भी विहांव ॾिठासे जंहिंमें ॾींहं जे विहांवन में डांस ऐं राग साज़ वॾा ईका पिया
वडा ईका गार्डन में डीह जो डांस पई हले पो मां तोखो तो पुछा कया यो शैतान बदल हो कि न पोइन के चयो त ता हलो त मां कढ चाव था ओ मुसलमानो नाराज न थियो हिकड़ी बी गाल बुधाया भला जाते समझो त हाने थोड़ो वाइजो असा जे हाव ते तोड़ थो करे जागो था हाने थोड़ो असा को वाइजो मथे तो वने थोड़ो इशारो कजो त मां सीबेक तो फिरी इंदो समझो था न ता समझो जाते समझो त थोड़ो हाव ते बार तो दे हाने सफा गाल चढ़े थी त थोड़ो इशारो कजो मां समझी विंदो असा जा वाइज ये दवा नाराज भी न थी अल्लाह सही अवल मुके अमल जी तौफीक अता फरमाए महबूब मुस्तफा करीम सजा लफ्ज मुबारक थी यकुसरुल गिना सही फरमाए ता राग घणो थी विंदो साज घणो थी विंदो व्याह जे मौके ते महीनो अग में इको रखन ता के जले सगने त सयाने नमाज जो टेम आज़ान जो टेम चवंदे के गरीब के त दब दींदे एक अणहू के बियो अफाल बुशरा अरे गरीब जो बच्चो पर जे करे को साहब हो जे ड्यूटी वारो पैसे वारो त छा चवे गाल आयो न द सभा वठ जी विया पैसे वारो जे साहब जे जमीन वारो छा चने किस्मती बच्चे जी शादी त बड़ी खुशी करे वठन एड़े मुफ्ती जा पुत्र तू फतवा पैसो सण तू कुर्सी आहे त पो तवारी फतवा ही बिया पर हिन जी फतवा समूरन जे ला सागी अब हिन जी फतवा महबूब मुस्तफा करीम सैन जमा लफ्ज तो बुधाया मिठे मोहम्मद करीम फरमायो अल्लाहु अकबर महबूब से फरमा असौतान मलूनान सौतुन नाहिया व सौतुल मुगनिया महबूब फरमायो राग जे आवाज ते अल्लाह जी लानत वसंदिया आवाज आते वसंदिया शा वसंदिया राग साज जे आवाज ते अल्लाह जी खबर पंदे पंजे ईमान जी व्यावन जे मौके ते न हाजी साहब आजा जे ईमान जी ते खबर पंदिया व्यावन जे मौके ते चढ़ो पेरी सिफ में वेहण सा जन्नत को न मिलंदी इलाही मो फिरियो त मजबूरन में जड़ो वेठा हो हा न था के हाँ बाबा सामे सुबह शाम इन ही जगह सा हलूं था पिया कोशिश के तो बे आलम सगोरे के चोसे सही के 1.5 कलाक थी वा ये भी जान हुंदी त छडाण हा बा सोलो तरीको मा बुधाया अल्लाहु अकबर ओ मुसलमानो मा अर्ज तो रखा बुधायो त सही कलाम लाए के जे लाए आयो आ मिठड़ो मोहम्मद करीम सही के जे लाए आयो कलामुल्लाह असां जे लाए आयो रसूलुल्लाह असां जे लाए आयो असां न कलामुल्लाह ते अमल कंदा से त बियो केर अमल कंदो असां न कंदा से त बियो केर ओ मुसलमानो जुमलो बुध जो महबूब फरमायो राग जे आवाज ते अल्लाह जी लानत जाते लानत वसंदिया चौते बरकत को न पवंदिया ओते बरकत उहे मानू काडे मरी विया उहे मानू काडे मरी विया जेके ट्रैक्टर वारे के चवंदा त घरन जे भरसा हर तो काहे राग न हलाए उहे मानू काडे मरी विया जेके ट्रैक्टर वारे के चवंदा घरन जे भरसा हर तो हलाए तू राग आने वरी उहे गाडिन जे अगे वेठा न पोयो डांस हले थी पई असा तस्बीह हू अड़े सत कोन्या तुझे हुआ जे लुडण हाँ अरे दद को जाए तुझे हुआ जे लुडन तऊ मां केड़ा वाइज कया तवा के हाल जी शरीफ जो रंग हुंदो असा त शागिर दऊ असा छा कयूं पर चऊं ता त हिक हे सबक पचाइणो आ समझो त मदरसे जो सबक तो हले एकड़ो भेरो तो दे दो भेरो बुधाए अल्लाह सही शला सा कलमे पढ़दड़ मुसलमान के कलामुल्लाह जे गालन जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए महबूबा से जो हदीसों तो बुधाया मिठरे मोहम्मद करीम सही फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर इंदो जेते मते पर्दो हलियो विंदो शादी से पढ़म दादिया शादी से पढ़म नबी से जी त मुझे उम्मत ते दौर इंदो पर्दो पर्दो ये नबी से जा लफ्ज मुबारक न के न बेजा
वे सच्चा बीठान किन न एडो फिरा मोटा मां समझाई हर बर ता के अंगारी देती भाई मादे ते असर तो पवे बस मामड़े मूड डे मोटा तो बस अल्लाह अकबर रब करीम अल्लाह सही शल तवा सा कलमे पढ़दड़न के उन्हनि शैन खां बचाए जिन को अल्लाह मना कया रसूलुल्लाह मना कई उन्हनि शैन ते अमल करण जी तौफीक अता फरमाए जंजो हुक्म रब भी कयो आ मिठे मोहम्मद करीम भी कयो आ आमीन त चओ महबूब मुस्तफा करीम फरमायो दौड़ी दो जो पर्दो हलो भी दो ऐ मुसलमानो बुधो कल जी गाल तो कदें जी ट्रोजू जी भी ना कल जी गाल थी अज नेट ते भी आई थी सगो पियो न्याणी जी इज्जत तो लुटे हुए फोटो नेट ते आया छो था रड़ियो क्यों पिया छो था रड़ियो क्यों चरिया न थिया हूं को असा जो दिमाग खराब न थियो आ ओ जदे पियो माओ न पणाईंदो त पो पियो ही अंधो तो थी वने ना छा पियो जो अंधो थे त बाकी छा बचा अल्लाह सही शल रहम फरमाए रब करीम शल बाज फरमाए रमजान मुबारक महीने जी गाल तो कया जेके नौजवान नेट फेसबुक हलांदा उनन भी यो मंजर डिठो हुंदो रमजान मुबारक जे महीने में हिकरे बदबख्त नौजवान बियो कम कयो अबे के फोत ते 36 दी गुजरी विया अबे मोल जी कब्र खोटी ते अबे मोल जी कब्र खोटण खां बाद में कागजात खणी वियो आ जे कागजन ते मोल अबे जा पियो तो अंगूठा हणे यो मुसलमानो के शैतान मोल अबे जो एतराम भी अरे कब्र में अल्लाह शो तो दफनाए अल्लाह जाने मानू जाने आए बस सवाब ढकजी था वजन रमजान शरीफ जे महीने में अल्लाह देखारे तो वीडियो हले कब्र मो बाजा उल्ला था बियो बियो साथे अन्या क़यामत बियो जाके चेबो अन्या था जो त क़यामत परे आ कब्र मो बाजा उल्ला जो निकरन छो न कब्र मो बाजा उल्ला निकरंदा पीर जी कब्र के जो खोटे अंगूठा बा कागजन ते जरेब जो मसलो हुंदो बियो छा घर हुंदो प्लाट हुंदो जरेब हुंदो बैंक जा पैसा हुंदा अरे बैंक जे पैसन हुनन ते मोल अबे जी कब्र खोटे को बुधाए ते न को शैतान पनाह घुरंदो हुंदो पसा वारी सख्त तकीर इनके मदो दींदी आवाज आई ओ मुसलमानो अल्लाह जे जो कसम दुख थे तो दुख मो ये लफ्ज ता चवना पन महबूब मुस्तफा करीम सही फरमायो फरमाए मुझे उम्मत जे मत करो दौरी दो न दौर में व्याज आम जाम खादो वींदो व्याज आम जाम ओ हारियो ओ कुड़मियो तवा के बेर रखा तो पो वेठा वाय पो वेठा दुआऊं घुराइंदा हो तावीद हाने थोड़ो सब्र कयो कणक चढ़ंदव महीनो तो सब्र कयो पर उन टाइम ते ता अग में 5-6 महीना अग में व्याज ते कलर खणी छड्यो हो बिजू खणी छड्यो हाने ते मुल्ला जो दुआऊं छा कन व्याज पाण खादो से हाने दुआ त छा सजो मुल्ला कंध में बधु त भी फर्क न पवंदो गाल सीधी थी अबा सब दर डेढ़ सौ तलाक कर बियो मौलवी अची वने पर भले अचे त भी ता सा या कचहरी कबी आवाज अल्लाह सही रहम फरमाए रब करीम शल बाज फरमाए ओ मुसलमानो अर्ज तो कया मिठे मोहम्मद करीम से जो हदीस मुबारक तो बुधाया महबूब से फरमायो व्याज आम जाम थी विंदो आहे कि ना आहे कि ना उनमें जरे घट सब मुलविस आयो कि ना महबूब फरमायो कूड़ ते कसम आम जाम थी विंदो आहे ए तू छा समझे तो हे साबरीन थी हे दिसई भी दो बुधई भी दो सब्र कई वेठो थी तू भले हे कूड़ ते घुमाई दो अवे रमजान जे महीने में बियो बुधवा धाड़ेल मस्जिद में घिरी आया तवाफ एतकाफ वारन के भी फुरे व्या तबलीग जमात वारन के भी फुरे व्या शामे आया
ॾाढा मस्जिद में आया माना रब जो घर भी महफूज हवा रब जो घर भी महफूज न थियो पो जने रब जे घर में धाड़ा लगंदा तो छा थो समझे त असांजा घर महफूज छडींदो आवाज अल्लाह सही बात फरमाए रब करीम शल रहम फरमाए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मुझे उम्मत जे मथा एकड़ो दौर ईंदो जडे हराम आम जाम खाईंदा हराम ला युबाली आखज़ मिनल हलाल अम मिनल हराम महबूब फरमाया परवाह न हुंदी त हलाल वतई अलाए हराम वतई अलाए हलाल वतई बस अचे 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 या गणती नाहे त अचे जो सयूं त कब्र में हिसाब त अकेलो दींदो ओ मुसलमानो जेको मुझो नंढो तजर्बो आ तवा भी तजर्बेकार वेठाओ मां त इएं ॾिठो आ जिन बच्चन के हराम खारायो आ पोयों बच्चा कुल भी नथा पढ़न कुल भी मां तव्हां खां पुछा थो क्या असांजे खैरपुर में त रमजान में इफ्तार पार्टियूं उन्हनि जूं थियूं जिन रोज़ा रखिया ई न सिंधी समझो था वठिजी छो विया हो हा न हथ कयो हा साईं पानी पी छॾियो मथो तू ही खाई छॾियो असां वटि इफ्तार पार्टी उन्हनि जूं थियूं जिन रोज़ा ई पो मां वाइज़न में उते चयो में हे जो तव्हां लख अमीरन जे इफ्तार पार्टियुनि ते ख़र्च था कयो इहे फ्रूट उन गरीबन के खारायो जेके सिकन था ए मानियो त गरीबन के खारायो जिनजा बच्चा वेलन जा वेला भुख ते वेठा जेके सब कुछ खाई विया इफ्तार पार्टियूं उहे खाई वञनि खैरात उहे खाइन इफ्तार पार्टी उहे खाइन कौम जो पैसो उहे खाइन बाकी गरीबन जो हाल असां वरी गरीब जड़ो उन्हनि जे कड जिए जिए जुत निखरण में पूरा असां तव्हां जे रड़ियूं करे करे थकजी पियासीं तव्हां जा भी कम सब पोइते अल्लाह से चल रहम फरमाए बस वाइद बंद किया ता वजा त बाह लगी आ जाए ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम साईं फरमायो मुझे उम्मत जे मथो एड़ो दौर ईंदो जो हराम घणो थींदो महबूब से जी बीबी हदीस ॿुधो ओ नफिलन जा शौकीन ओ तस्बीह पढ़न जा शौकीन फतवा मिठे मोहम्मद जे हदीस जी ॾिनियूं थो वञा महबूब साईं फरमायो जेकॾहिं तुंहिंजो जिस्म तुंहिंजो गोश्त हराम जे पैसनि सां पले थो मिठे मोहम्मद फरमायो यो जिस्म जन्नत में न वेंदो हदीस जा लफ्ज याद कर बोल सिरन के भेरो जा राजा ला यदखुलुल जन्नत जसदुन गुज़िया बिल हराम महबूब फरमायो वो जिस्म जन्नत में न वेंदो जंहिंजी खोराक हराम कंहिंजो न्यापो ॾिनो मां हाने ताना शादी हुआ काबतुल्लाह में बीठा हूं काबतुल्लाह दे दीदना है काबतुल्लाह के पुठी दे उते भी सेल्फी हेतों बाग पयम मुंह काबतुल्लाह दे करे नमाज सा पढ़ाऊं उते ता वणो तो उते काबतुल्लाह के पुठी है सेल्फी है बुधाए उते भी लब्बे के याद ना है त पो असा जा जेड़ा अमल रोज़े पाक में बीठो आ रियाजुल जन्नत में बीठो आ उते भी चवे सो तू बाबा मुझी सेल्फी कर दे रियाजुल जन्नत में भी सेल्फी याद आ महबूब ते सलाम केड़ा एकड़ो सूर हुजे मोड़ा लुंड साहब चंदो आ एकड़ी रूण हुजे त लपोणो हिते त सजो वाटू डठो पियो आ काथों बधो आवा एकड़ो लपो जो काथे हणो हिते त सजो वाटू डठो पियो आ अल्लाह सही रहम फरमाए रब करीम शलबाज फरमाए महबूब मुस्तफा करीम फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो साईं फरमांदा पीउ माउ जी नाफरमानी आम जाम थी वेंदी शादी से बुधाई मां हुजूर फरमायो मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो पीउ माउ जी नाफरमानी आम जाम थी वेंदी आहे ना साईं जो हदीसा सच्चू आहिन कि ना
मां कल एकड़ो वाक़ो पढ़ियो ॿुधण जहिड़ो थी नौजवान तूं तवज्जो कर जेको नौजवान के मां मंज़र ॿुधाइणो था चाहियां उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में हिकिड़े शख्स ज़ालिम नौजवान पंहिंजे माउ जी नाफ़रमानी कई सोने उमर साईं जो दौर आहे मां ज़ालिम छो थो चवां छो तो न पंहिंजे माउ खे रंजायो पंहिंजे माउ खे मां वाइज़न में लफ़्ज़ चवंदो आहे न हिननि लफ़्ज़नि जे कॾहिं पीउ खां पुछा कयो थी जॾहिं पुट पीउ खे चवे त तूं मुंहिंजो थो खाई पुट थो चवे पीउ खे छा थो चवे दवा इन लफ़्ज़नि जो असर कॾहिं पीउ खां पुछो अथी त जॾहिं पुट चई तूं मुंहिंजो थो इहो जेको कातीअ सां तुंहिंजे दिलि खे टुकर टुकर कयईं इहा दिलि गंढ बि पुट थो चवे त मुंहिंजो थो खाई नो थी चवे ससु सोरे के त मुझे मुड़स जो सा खाओ अल्लाह जे करे मुड़स गैरतमंद हुजे त ज़ाल के ताकत थींदी अल्लाह गाला मुड़स गैरतमंद हुजे पी मां जो फरमा बरदार हुजे त ज़ाल चवंदी ओ मुसलमानो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा मुझे उम्मत जे मतो एकड़ो दौर ईंदो जने पी मां जो ना फरमानो थी विंदो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर तो बुधाया उमर फारूक के खबर पई एकड़ो नौजवान जे पंहिंजे माउ जी जल्दी ना फरमानी कया ओ नौजवान ज़ाल जे करे तू अम्मा के बीठो गारियो ओ नौजवान ज़ाल जे करे तू अबे पोड़े के बीठो गारियो दींदो ज़ाल जे करे तू भेनुन के पयो रोवारींदो ओ पीउ माउ के रोवण वारा ओ भेनुन के रोवण वारा ओ ज़ाल जे करे समूरन का मुंह मटण वारा महबूब मुस्तफा जी हदीस बुधाई मां उमर फारूक जी गाल तो कया उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन शख्स के घुरायो घुराण खां बाद में पानी जी खली थी अगे खलियूं थींदियूं चमड़े जूं उहा चमड़े वारी खली घुराए करे उन में पानी विझी करे हिन के चई पेट सां बधी छॾ वडी खली चमड़े जी चे पेट सां बधी छॾ या पेट सां बदल हुजई चवेस तो उमर फारूक तो चवे या बदल हुजई निंड में भी बदल हुजई नमाज में भी बदल हुजई मानिया में भी बदल हुजई या जुदा वन सजो डी जो खली बदल दुख सुख पर जड़े हिक रात न खली सां सुतो त यार ॾई वठी अवा एक रात जो सुतो तैयार ॾई वठी बीठो ओ मुसलमान तवज्जो त कर हज़रत उमर फारूक जी गाल पो कया नौजवानन सां कचहरी करण तो चाहियां जे टाइम ते रात न पानी जे खलीअ सां जो गॾु सुतो आ त अम्मा के परचाए करे जीजल के वठी आयो अम्मा तू उमर फारूक के चओ मूंखे माफ़ कर दे खबर चेसा ये कलाकों खली बदला मां डाडो परेशान आ उथण में वेहण में सुमण में चे खली तो के बाहरों बदला एक ॾींहुं तू परेशान थियो अम्मा जे त अंदरों 9 महीना हुए अम्मा किया पई घुमे अम्मा त अंदरों तो के पेट में पई पाले घुमावे पई खाए पई पिए पई तो इन तो सां गॾु सुमे पई पो अम्मा जे उन 9 महीननि जी हालत त ॿुधाए उहा कीअं गुज़ारी अल्लाहु अकबर ओ नौजवानो मां हे जुमलो चो दोहरांदो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा जे मतो जीजल नाराज़ आ जो मौत कलमे पाक ते न थींदो ये वाइज मुझा यही वाइज हुंदा थी मैं यही वाइज कंदो रहंदो महबूब जी हदीस तो बुधायूं वञा सबक के भेरो तो जारायूं वञा महबूब फरमायो जीजल नाराज़ थी मौत कलमे पाक ते न थींदो कलमे ते मौत न थी कुछ बचो कुछ अल्लाह न करे सुबह जे टाइम ते तुझो थ्रेशर अचण वारो जे रात जे टाइम ते जकने को फेड़ो साड़े वने बचंदे
हाँ वाह जैसे मुझे सजे साल जी कमाई हली वही साल जी कमाई जी गणती थी जिंदगी जी कमाई जी गणती ओ जेको सदाई कब्र में बाय आखिरत में अजाब हुंदो उनन शयुनि ते ध्यान ही ना महबूब मुस्तफा करीम सही फरमाइंदा हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अब्बो अम्मा नाराज थी रब वट कोई भी अमल कबूल को न पवंदई कंहिंजी तो हदीसो बुधाया हवा हदीसो कंहिंजी तो बुधाया ॾिसी वठो भला पोइ बुधायो हवा ये महबूब से जो हदीसो तो ये महबूब सही असां जे लाए फरमाए विया कि न गैर मुस्लिम जे लाए फरमाए तां जो भी पने जे वाणन सां हुंदो राब्तो तां भी वाणन सां वापार ॾेती लेती कंदा हुंदो करोड़ जो मसलो हुंदो त गीता जो कसम वाणियो हाँ तू चवे सेठ बाबा तू गीता जो कसम खण चवंदे मुसलमान तू कसम खण मां छड्या मैं हिन के जेड़ो वारो मिले त एकड़ो छा सजे भाग पई जा कुरान मथे ते खणी बी रहंदो असा बिया भी मुसलमान एड़ा छड़ो पंजे जे गाल के मथे करण जे ला कूड़ ते भी ये कुरान खंदा ते जण हिन जी ड्यूटी मस्जिद नबी में अरे खबर भी है हे कूड़ा हे कसम तू छातो खणे हिन साबरीन मो गलत फायदो न वठ हिन साबरीन मो गलत फायदो न वठ हिन के जडे कावड़ आयो ही न पो हिन जो पकड़ल न बची सकी आ हिन जो पकड़ल ओ मुसलमानो अल्लाह सही चल हया नसीब फरमाए महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुमलो तो बुधायूं वञाव महबूब सही फरमायो मुझे मजे मतो एड़ो दौरी दो जरे पी माओ जी ना फरमानी आम जान थी वेंदी अजो को यो दौरा अबो बे के त चवण जे ला तैयार आ पर पुट सा गालण जे ला तैयार ना है छाजे करे न तो चवे जे पुट बेइज्जती करे विजंदो अशी डाड़ी वारो चवे तो या बे के चवंदम तो वो मनींदो पर पुट मुजी जल्दी बेइज्जती कंदो अब्बो डिजे पुट खाऊं को मां चवा तो एड़े पुट ते असा जा वायदा ये तई अब्बो डिजे पुट खाऊं अम्मा डिजे पुट खाऊं पुट जग जान सा निवड़ी मिले बाऊ बदी मिले पी मां जे ला शी होजे अरे एकड़े गिरह के त याद कर बेहया एकड़े रात के त याद कर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक बुधायूं तो वञाव मिठे मोहम्मद करीम सही फरमायो मां मोहम्मद करीम मेराज वारी रात मां मोहम्मद करीम के एड़ा मानू भी देखारिया विया जेजा पैर मथे बदला मुंडी हेठ पई लड़के हे मां सब कन के पण पचाईंदो बिया भेरा भी जाराईंदो फरमांदा पैर मथे बदला मुंडी हेठ पई लड़के जहन्नम जा गुर्ज उनके हया पे रड़ियों पाकन दाऊ पाकन पर कोई भी रड़ियों बुधन वारो कोन कुकू बुधन वारो कोन महबूब सही फरमायो मां पुशाक में हिनन जो गुनाहों केड़ो जवाब मिलो ओ महबूब आन त तुजा पर दुनिया में पी माओ के गारियों दींदा हाय हाय मुके उन पोड़े जा लफ्ज एकड़ो वाक्यो ना कोड़ वाक्या पर उन पोड़े जा लफ्ज ए हुन जा गोढ़ा हुन जा सुडका हुन जा रोण में चप हलण अन्या भी वो मंजर याद पवंदो आ अब्बो तो चवे पांजे मुए बेइज्जती करे तभी ठीक वा पर ज़ाल के त मुते न खिलाए चे तो भले बेइज्जती करे पर पंजे मोय करे ज़ाल जे सामू बेइज्जतो तो करे पो असा बई पोड़ा रोऊं था पर हे ज़ाल समेत खिले रमजान में ॾिठो आहे वो बेगैरत हिकिड़ो ज़ाल सां गॾिजी माउ खे मारे थो हाँ ज़ाल सां गॾिजी माउ खे मारे थो उहो त पकड़ियो पर महीनो छाजो शैतान काथे बदलो एक कलाम में लिखियो बाल में सगोरा बेटा शयातीन अल जिन्न वल इंस रब फरमाते ओकरा शैतान जिन्नन में बया शैतान इंसान कुरान तो फरमाया मिनल जिन्नत वन नास एकड़ा शैतान जिन्नन में एकड़ा शैतान मानुन में शैतान जिन्नन वाला त बदल पर मानुन के
अल्लाह साईं रहम फरमाए आमीन त चओ। मां पंहिंजो वाइज़ पूरो करण वारो बस हिक बगा नंबर पहिरियों मावा के अर्ज तो रखना की दो तो ही दवारो रखजो कि न जे कदे साल ब शादी को पो बार न थियन त ता भी सुखा खणंदो। हां गालायो 2-2.5 साल जे कदे बार न थे त बुलन जे कदे भी घणो लग में पर हेडे कम एड़े सदुक वने वाइज़न में भी अवल वेंदो सजदन में भी ड्रिगा सुभान रब्बिल आला जड़न के 100 दफा दसल वरी उन ओ बासवारी गाड़ी में भी यार वरी एडे तो व냐 त ता हियो ता बस अकीदो च तौहीद अकीदो औलाद देण वारो केरा नफे नुकसान जो मालिक केरा मुश्किल कुशा केरा हाजत रवा केरा हर जाए ते हाजिर नाज़िर केरा बस जड़ो न इो हिकड़ो सबक याद अची वने त हर जाए ते दिसे थो तडे भी कम सोलो समझो छड़ो इो समझ में अची वने त हर जाए ते दिसे थो काथे पराव बनो था कटियूं तभी समझूं त दिसे थो ऑफिस में वनी करे रिश्वत दई खातो था मटायूं त दिसे थो बाबा इतो जी गाल तो क्या परेशान छो था थियो हां सही ऑफिस में पैसा दई के यतीम जो खातो था मटायूं छड़ो ज़हन में थे त दिसे थो भेण जो हक खादी वेठाऊं छड़ो सोचूं त दिसे थो आवा दिसे थो यतीमन मिस्कीनन जो हक खाऊं ता छड़ो सोचूं दिसे थो घर में डानत जुमिर व्यावन हले थी छड़ो सोचूं त दिसे थो छो असां तो मस्जिद में असां त नथा ॾिसूं न छो त सूफी आ ए अल्लाह वारो माण्हू अल्लाह वारे जो इन सां वास्तो ही ऐ शाक तन हम दाग दाग शुद्ध पंब कुजा कुजा न अल्लाह वारो तो चवे सजो जिस्म जख्मिया पो पहा रखा त शाते शाते अकीदो तौहीद वारो अकीदो डाढिया अकीदो तौहीद ते पक्को होंदे न भले तो के 3 लख जी का स्टील वारी शे नजर इंदी तने भी तो सजदो अकीदो पक्को होंदो ही न भले संग मरमर सा कब्र ठहल होंदई तने भी तो के फर्क आवा तने भी तो के फर्क पर हाने चोरन भी नवा तरीका क्या न आगे भी मता बुधाय नमा ओ कलंदर साईं वारी पेटी बनी सोनो पैसा खणी विया सोचो तो सोलर प्लेट यूपीएस में मजो ना आवा सोचो तो सोलर प्लेट वारी लानत भी घणी थी वसे यूपीएस भी मुला सजे उन में मुल्क में हुआ था कर पिया रमजान में मुझे मदरसे जो नलको लाथी बाज रमजान में उस्ताद तालिब जागी पिया त रखी विया माजो छड़ो थोड़ो फर्क आ जेकर न जागन त हाय हाय पो गैर मुस्लिम न आया हुंदा केर आवा जेके ईद ते पुछा सया घणा मिनट ईद में पया हन अल्लाह रहम फरमाए आमीन चो अकीदो तौहीद वारो बे नंबर ते अर्ज रख में पराए हकन जे वेझो जो भेनरो के हक दीदास पोखणी खडाई जो न भला जाते लई जो जे जाते पोख बोख न थे न नाले में जो ने भली जमीन खणी न पी जाऊं आवा जाग सिंधी तो समझो था आवा उहाई जमीन जो ने जे में पोख बोख जो आसरो न जे वो भी चई सको रब पिलार त मादी न माना जो को भेण जो नसीब चो इंशाल्लाह भेण के हक दीदा अल्लाह इंशाल्लाह पैदा कयो हमारा इरादो आहे ही नहीं चो इंशाल्लाह न्याणी पणाईदा तो इंशाल्लाह न्याणियों आई पुत्र भी इते वरी पोड़ा हो रहा था चो इंशाल्लाह पुत्र भी नौजवानों तवा के भी अर्ज तो रखा ता लक्षण सुधा कयो त खोड़ सन इते त वडा कंदलो ॾियो नौजवानों संग खोड़ ता भी जुआ छड्यो तास छड्यो कबूतर छड्यो तितर छड्यो संग बाकी सजो डी जुआ तितर कबूतर होटल त पो के छोकरी घरों वांदी कोने जो को ततल कोने पे हर को पी मा न्याणी के खाराए विंदो न्याणी के खाराए विंदो होटल ते वेई करे को कमायो कोन सही सिंधु जी तरक्की किया थींदी तरक्की असा जुआ खेडूं असा कुकड़न जे हवाले तितरन जे हवाले असा रोडन जे हवाले होटलन जे हवाले ओ धरते चायू पियूं सिंधु तरक्की कंदी सिंधु असा जे बाग पे जे आसरे ते पंजाब के मारे एड़े सदको वने यो के हवाले आवा चो से थी भी आखिरी दफो बथे भी सोच जाए वरी
तो इंशाल्लाह पराए हक जे वेझो तो पराए हक जे वेझो जेके बच्चा हाफिज जेके हाफिज असां के तरावियूं पढ़ाइन था चो इंशाल्लाह उन्हनि जो कदर कबो जेके 5 वक्त असां जा बच्चा पढ़ाइन था उन्हनि जो आवा उन्हनि जी जेके 8000 पगार त बरकत तन 1000 कटे 7 क्यों मां चवां तो नी आवा मां चवां तो बरकत आ पैसे में 8 तन त 7 क्यों 7 तन त 6 क्यों आवा 7 त 6 क्यों वो ईरान वारन के बेटा सलाम चजे ना वो हाफिजुल कुरान रुकू डेढ़ मस पढ़ियो आ तो उन हाफिजुल कुरान के 5 करोड़ 60 लाख दिना घणा न था गलायो घणा उते पाकिस्तान जे हाफिज पहिरों नंबर खयो पर बुध बुध जा अञा जुमलो जेको तो चवां उन जो नालो छा ॾाढा रब समझावे तो ईरान वारा तू चवे तो अबू बकर पहिरों नंबर ना है मां त तुझे घर में अबू बकर के पहिरों नंबर थे हां समझाए तो अबू बकर के नंबर अबू बकर जो नंबर ही पहिरों 5 करोड़ 60 लाख रुपया बिन जा असा के जो 3 ॾींहं पढ़ाई माइट रहो न पोइ न करे हुजे घणी तो क्या मां अगर खैरपुर शहर में प्रोग्राम हुजे सभई ऑफिसर हुजन उन्हनि के चुम यार गाल बुधो नाराज न थिजो असा जी डबल पगार भी लगे वठी जैसे किया मां जो ता ऑफिसर असा के भी खबर आ खोड़ ऑफिसर मां जो खोड़ तकरीबन खबर आ ताहा के जेका घरों दब मिलंदी आ उहा कसर भी असा मुलन मोकलंदा असा सब्र कंदा त उहा पगार भी त जो न उहा भी असां पगार लगंदव न ओडो जी दब तहां न खणी सको कसरा असामो कढो असां सब्र ता कयो सब्र जा पैसा पर असां कसम खणी छडियो आ त अस्पताल दींदा से मुलन के हां अस्पताल दींदा से पन्ने छावणी दींदा से बे पासे दींदा से होटलन ते वडन वडन होटलन ते हजारन जा बिल भरंदा से पीउ माउ के ईद ते भी तू वगो न वठी दई सके माओ के ईद ते भी तू वगो न वठी दई सके दोस्तन आबाबन ते तू पैसा लुटाइंदो वते तू छा तो समझे बिना हिसाब जे जन्नत में वेंदे नाराज न थियो तो वायदो बंद क्या भला मा ता को मोकला तो आवा चो इंशाल्लाह पराए हराम जे माल जे वेजो बाकी जे करे पांजो समझी खाओ त पो त जायज अवाई हे त परा ऊपर जे करे पांजो समझी खाओ त पो त तहां के चो इंशाल्लाह महबूब जी सुन्नत रखंदा से नौजवान के चवा तो अल्लाह तौफीक दींदो पर जे करे दाढ़ी में डिजाइन शुरू कई तो वन इयो अन्या मिठे मोहम्मद जे सुन्नत सा बगावत मां छा तो चवा अल्लाह तौफीक दींदो पर जे के हिया हिया हेडो मिठे मोहम्मद जी सुन्नत डिजाइन जे ला अबर डिजाइन पंजे मुंह में कढ रहा दिसो त वो तुजो चेहरो सही आहे अखियो नको सही है तई डिजाइन ओडे कढ मिठे मोहम्मद जे सुन्नत में डिजाइन मता अल्लाह नाराज न थी वने मता मिठो मोहम्मद नाराज तो मस्जिद के आबाद कर नमाज पढ़बी वडो बच्चन के कुरान पढ़ायो दीन पढ़ायो बच्चा कुरान दीन पढ़ेला हुंदा त हयादार थींदा अल्लाह से इंशाल्लाह मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए दूध थोड़ो गोरो थियो न त पानी बाने पी पो अचो रब से मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए अवा के भी अमल जी तौफीक अता फरमाए बुजुर्ग अवा के शेड्यूल बुधाइंदा दुआ भी आखिर में वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।